नाज़रीन, मीरपुर बठोरो तालुका अस्पताल में गैस्ट्रो सबब पीरसन फोत थी वियो आहे। वारसनि पारां डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। ॻोठ सालह दोराणी जो रहवासी 55 वरियनि जो अली मोहम्मद डोराणी डायरिया सबब फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। फोती जे वारिस इसहाक डोराणी सहाफ़ियुनि खे ॿुधायो आहे त संदसि माइट पीरसन अली मोहम्मद डोराणी खे डायरिया जी तकलीफ़ थी पई हुई, जंहिंखे ही फौरी तौर तालुका अस्पताल बठोरो खणाए आया। डॉक्टरनि खे मिंथू इलाज कंदा रहिया त मरीज़ सीरियस आहे, हुननि जो इलाज कयो वञे, पर डॉक्टरनि संदनि हिक बि न ॿुधी। तेसी ताईं मरीज़ फोत थी वियो। हुन चयो त डॉक्टरनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ करे ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। एक भेरो ॿीहर अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं। मीरपुर बठोरो तालुका अस्पताल में गैस्ट्रो सबब पीरसन फोत थी वियो आहे। वारसनि पारां डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। ॻोठ सालह डोराणी जो रहवासी 55 वरियनि जो अली मोहम्मद डोराणी डायरिया सबब फोत थी वियो आहे। फोती जे वारिस इसहाक डोराणी सहाफ़ियुनि खे ॿुधायो आहे त संदसि माइट पीरसन अली मोहम्मद डोराणी खे डायरिया जी तकलीफ़ थी पई हुई, जंहिंखे ही फौरी तौर तालुका अस्पताल बठोरो खणाए आया। डॉक्टरनि खे मिंथू इलाज कंदा रहियासीं त मरीज़ सीरियस आहे, हिन जो इलाज कयो, पर डॉक्टरनि संदनि हिक बि न ॿुधी।